केस खोलण जी धमकी ॾिनी वई। सरदारी इमरान खान एम्पायर जे जुते में वेही साज़िश कई। छा पीपी जो जमहूरियत सां को तालुक रहिजी वियो आहे? राणा सनाउल्ला जो चवणु आहे त अणॼातल पार्टियुनि जो हिकु पैर ज़रदारी ऐं ॿियो इमरान जे कुल्हे ते आहे। सादिक संजरानी अब्दुल क़ुद्दूस वज़न जा मोहरा आहिनि। नवाज़ शरीफ ते जुतो उछलाइण पोयां के पार्टी जो तालुक नाहे। सेनेट में मुखालिफ़ अॻुवाण लाइ पीपी ऐं तहरीक इंसाफ़ कोशिशूं तेज़ करे ॾिनियूं। पीपल्स पार्टी श्री रहमान ऐं पीटीआई आज़म शादी खे नामज़द करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जे सीनियर क़यादत खे ज़रदारी हाउस तलब करे वरितो। ख़ुशी शाह, श्री रहमान, क़ब्र जमा कायरा ऐं ॿिया अॻुवाण रवाना। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ चयो आहे त ज़रदारी ऐं बनी गालावारा हिक ई दरबार ते झुकी पिया। कराची खां अचण वारनि खे बि रुॻो संजरानी जो दरबार नज़र आयो। छा सभु जीपीएस या सभु हिक ई हंधि पहुता? इन बाबति अवाम खे ख़बर पवणु घुरिजे। निगरानी हुकूमत आइन खां मथां थी कमु नथी करे सघे। सुदुस्माव वारी ममलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब चए त हू चाहिनि था अहिड़ो कानून हुजे जो मुस्तक़बिल में हॉर्स ट्रेडिंग न थिए। आइन तहत सभिनी इदारनि जो दायरो मुक़ररु आहे। 30 सीटनि वारी पार्टी 40 सीटूं खणे त शक पैदा थींदा। चाहियूं था त इलेक्शन कमीशन हॉर्स ट्रेडिंग जी जांच करे। नवाज़ शरीफ ते करप्शन जो को इल्ज़ाम नाहे साबित थियो। ममलिकती घर वसी तलाल चौधरी जो चवणु आहे त जहिड़ीअ तरह सेनेट जो निकाह थियो उहो गैर शरई ऐं गैर जमहूरी आहे। ज़रदारी साहब इमरान खान जी रहियल इज़त बि ॿोड़े छॾी। हुन ॿुधाए छॾियो त उहे बि विकिरो थी सघनि था। खेनि केतिरनि ई अदालती फ़ैसिलनि ते ख़दशा आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त नवाज़ शरीफ इस्टेब्लिशमेंट जे शर ते हलण जा इल्ज़ाम लॻाइण खां अॻु पंहिंजे गिरबान में ॾिसे। जेका पार्टी पंहिंजा फ़ैसिला नथी करे सघे उहा ॿियनि जो कहिड़ो कमु कंदी? पार्लियामेंट खे कमज़ोर करण में नवाज़ शरीफ जो हिसो आहे। मंसूर वसाण जो चवणु आहे त नवाज़ शरीफ खे तकलीफ़ पहुचण ते जमहूरियत जी यादि आई ऐं जमहूरियत लाइ खेनि ललकारे रहियो आहे। नवाज़ शरीफ पंहिंजनि खे ई ललकारे जिन उन सां बेवफ़ाई कई। इलेक्शन कमीशन में सेनेट चुनाव में धांधली वारे इल्ज़ाम जी ॿुधणी इल्ज़ाम लॻाईंदड़ मेंबरनि ऐं पार्टी सरबराह खां शाहिदियूं तलब। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो आहे त वोट ख़रीद या विकिरो करणु ॾोह आहे। बदकिस्मती सां जेके वोट ख़रीद ऐं विकिरो कंदड़ ई असेंबली मेंबर आहिनि। अख़बारनि ऐं टीवी ते हॉर्स ट्रेडिंग जो मामिलो आयो। सियासतदाननि जा बयान लिखत में हॉर्स ट्रेडिंग बाबति आहिनि। हू इन मामले ते मदद करणु चाहिनि था। घरू वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त मुल्क खे महफ़ूज़ पाइण लाइ पुलिस जी क़ुर्बानियुनि ते फ़ख़्रु आहे। पाकिस्तानी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग कामयाबी सां विड़ी रही आहे। नौजवान मुल्क जी महफ़ूज़ मुल्क जी ज़मानत आहिनि। नकीबुल्ला क़त्ल केस में रुपोश अॻूणे एसएसपी मलिराव अनवार तरफ़ां सुप्रीम कोर्ट खे हिकु ॿियो ख़त बैंक अकाउंट खोलण जी अपील। राव अनवार तरफ़ां मिलियल ख़त असली आहे या नकली इन बाबति फ़ैसिलो नाहे थी सघियो। राव अनवार जे केस में रुॻो रिपोर्टूं अदालत खे मिलनि पयूं पर केस में का बि अॻभराई न पई थिए। चीफ जस्टिस साकिब निसार जा रिमार्क्स। नादरा चेयरमैन जा कराची में सेंटर जा दौरा। अवामी शिकायतुनि ते शहर में समूरा 12 कलाक खुलियल रखण जो हुकुम। मेगा सेंटर जा समूरा काउंटर 24 कलाक खुलियल रखण जी बि हिदायत। सिंध जे गादी वारे शहर कराची में हिकु भेरो ॿीहर खीर जा अघ मुक़ररु करण वारे मामले तां तकरार हल न थी सघियो। दुकानदारनि हथ चोकिया अघ मुक़ररु करे छॾिया। इंतज़ामिया तरफ़ां रोकण सां शहर जे अक्सर इलाइक़नि में दुकान बंदि, खीर अणलभ थियण लॻो। संडे मोहम्मद खान वेझो ॻोठ नागोशा में घर जी दीवार किरण सबबि भाउ भेण दॿिजी फोत थी विया। संदन अमर ज़ख़्मी। दौदापुर वेझो कार जे टक्कर में 7 वरनि जी निंगरी फोत, ड्राइवर फरार। बदीन में सिटी ओबीडी भरिसां म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िम काहिन जे इल्ज़ाम हेठि पंहिंजी घरवारी खे कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। जवाबदार थाणे ते पेश थी पुलिस खे गिरफ़्तारी ॾेई छॾी। ऐं मदजी जे तालके अस्पताल में मरीज़नि लाइ आयल लखे रुपयनि जी दवाऊं बेध्यानी सबबि ख़राब थी वयूं। इंतज़ामिया दवाऊं नाकारा थियण बाहि साड़े छॾियूं। मरीज़नि जो चवणु आहे त अस्पताल में दवाऊं हूंदे बि डॉक्टर ख़ानगी स्टोरनि तां दवाऊं ख़रीद कराइनि पिया। मामले जी जांच करे कार्रवाई कई वञे।